नाज़िर मीरपुर ख़ास में JUI ऐं सिंधड़ी एक्शन कमेटी तरफ़ां सिम नालो न ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसो था तालिब शर जी हीअ रिपोर्ट। ये जेका रैली आहे सिम नाले जे लाइ जेका कढी पई वञे जमियतुल उलमाए सिंध ऐं सिंधड़ी एक्शन कमेटीअ जे सॾ ते इहा रैली जेका हिन वक़्तु तगुसर खां पंहिंजो सफ़र मीरपुर ख़ास ॾांहुं रवां ऐं दवा कंदी। उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। 2020 जे अगस्त महीने खां पवंदड़ बरसाति जे करे जेको पाणी निकाल न थी सघियो, हिते हज़ारे एकड़ ज़मीन गुज़िश्ता साल वारी 2 फसल पोखे कोन सघिया ऐं टियूं बि कोन पिया पोखे सघूं। हज़ारी इन ख़ानदान जेके आहिनि उहे दरबदर आहिनि। असां ही माण्हुनि जे दुखनि दर्दनि खे सम्झंदे असां हुकूमत सिंध खां मुतालबो करण जे लाइ निकिता आहियूं त असांखे सिम नालो ॾिनो वञे। सर जे भर मंझि असांजो ॻोठु रांझो ख़ासकेली हेठि पलंगो हिन विच मंझि जेॾो पाणी ॾिसो मुड़िस खां अञा मथे बीठो आहे। असांजा घर तबाह थी विया सभु इन सिम नाले जे करे। इते सिम नालो निकितल हुजे त ग़रीब ऐं ज़मीनदार सभु को बचे, न त हींअर त तोरी कनि। हींअर त ॾिसो ढंढ वॾी आहे जंहिं मंझि माण्हू ॿेड़ियूं कढो पंहिंजे ॿनियुनि ते जा ओता कान घर आहिनि, ॿेड़ियुनि जे ज़रिए ते था वञनि माण्हू। इन में असांजो मक़सदु आहे त हर साल जेको आहे जॾहिं बि हिन इलाइक़े में ॿोॾूं पवनि थियूं त हिननि जे माण्हुनि खे त जेको पाणी जी तमामु तकलीफ़ थो ॾिए ऐं पाणी जो को बि निकाल न आहे। हिननि जे लाइ असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत खे चऊं था त हिननि ग़रीबनि जे लाइ जेको कुझु कयो वञे ऐं खाॿे पासे जे तरफ़ जेको आहे सो सिम नालो ॾिनो वञे। 2020 जे बरसातनि खां जेको आहे सो असांजो जेको कती जो फसल तबाह थियो आहे, चेट बि हींअर कोन थियो, वरी मथां बारिशुनि जो टाइम पियो अचे ऐं हिन वक़्तु ताईं जेको आहे सो असां ही वोण जेको आहे सो कती जो फसल पोखे कोन सघाए। असां उनजे लाइ अपील था कयूं वस वारनि खे सिम नालो ॾिनो वञे। हिन ग़रीब आवाम जो इहो मुतालबो आहे, हिन हारनि मज़दूरनि जो इहो मुतालबो आहे त ख़ुदारा असांखे असांजो हक़ु आहे, इहो हक़ु असांखे ॾिनो वञे, सिम नालो असांखे ज़रूरु ॾिनो वञे। तालिब जद, मेहरान TV, मीरपुर।